ये मुला वेठा आहिनि हाणे वेठा क़ुरान पढ़नि व्याजी खे था जन्नत में टपाइनि व्याजी खे रशिया ऑफिसर के ता जन्नत जो गेट टपाइन या सेड वल कुरान ला के वल इंड गले में हाने कुरान में था पढ़न वरी वो वडेरे दर में बैठा न्यारी ते दसम माल केड़ो तो हाने हे केली मला वडेरो घर माने तो चाय जो थर्मास शरबत जो जगह तवे ये जे कुरान में था पढ़न ये एक में के छोड़दा कसम दो कुरान जो मुसलमान हो इन ही कुरान दे पढ़ेंगे माफी मिलदी इन ही कोन मिलदी पाण ब मुक्कू ठाओ क्यों बियो खाई दो हां अपनी गोट त नशा थीवे अपनी गोट त नशा वो अल्लाह जे लाए पेटला ए जका बा खाई गिद्ध में दस में गड़बड़ दड़बड़ अखलाक में सिखाइन अंग्रेजी तालीम में न ज़हन वधदो न दिमाग वधदो न अखलाक सुधरदो न अखलाक की तरबियत थींदी बुधी छो छोरा बि अचनि स्कूल में हाणे स्कूल जे दर ते बि उस्ताद खां अंदर अचण जी इजाज़त था वठनि मियाओ मियाओ जा पुट छा आहे इहो सेखारियो त न अखलाक मियाओ असां जो प्रिंसिपल आयो किसी स्कूल में बारन के पहिरियों पीरियड कुरान शरीफ जो हलायो बाबा हे 1350 छोरा आहिनि इनके केर तो कुरान पढ़ाईंदो 45 मिनटन जो पीरियड आहे हिकिड़े पीरियड में 1350 छोरन के सबक केर ॾींदो कि शुरू था करियो पोइ वरी मैनेजरन के बिहारींदासीं मुंहिंजो साईं मुश्किल आहे उस्ताद के बन एतरा जेतरा क्लास है हर क्लास में उस्ताद हो जाए को कुरान पढ़ल हो जाए को छोकरन का कुरान पढ़ाए सबक बुद्धे सबक दे मुश्किल है शुरू करे बिस्मिल्लाह हाने स्कूल सजो ठलो सुबह में छोरा असेंबली करे मस्जिद में व्यन वुजू करे तन कुरान शरीफ अचिया सिपारा अचिया अलमारी भरजी वयू प्रिंसिपल दे सख्त आर्डर बाबा पेरी पेरी कुरान खणो पढ़ो कुरान हाने छोरा वेठा सब कुरान पढ़ केर उन जो सबक बुद्धे केर उन के सबक पढ़ाए केर उन के अखर दे हिकड़ो जणू जो आ फरंदे फरंदे एकड़े छोरे वटे नौजवान छोकरो जो उन वटे बीठो तो खाली वेठो कुरान कोन खई मुझो जो कुरान न तो खणी जो खण कुरान पढ़ वई न बिया सब कुरान वेठा पढ़न तो न तो पढ़ हाँ तो गाल सची ॿुधाए मुंहिंजो मथो मेरो आहे हा ये पढ़ंदा आहिनि पढ़ंदो असां इन माहौल मां अंदर घड़ी निकिता आहियूं असांखे सॼी ख़बर आहे हीला अटकलो न करियो जदीद तालीम बाथरूम आहे बाथरूम के एतरो टाइम दियो जेतरो बाथरूम उन जो हक तो रखे बाथरूम सुमण ला कोन छांदो आ केडो तू वीआईपी बाथरूम ठाराए कदे भी विहाणू रखी तू बाथरूम में सुमदे कोन ये हंगण जी जाया जरूरत है तकाजा के हिसाब से विंदे कम लाए वरी मोटने अंग्रेजी बाथरूम है जरूरत खातिर न के इस्तेमाल करो पंहिंजे जिंदगी जो मकसद अल्लाह के कुरान के बनायो पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो यो जिंदगी जो मकसद आ यो कब्र जो साथी है कुरान असांजी जरूरत है छो तो कुरान का सवाइ दायमी जिंदगी जो मिलन मुश्किल है इन जे करे पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो असी मरी वेंदासी पोयां खत्मा शुरू थींदा हिकड़ो खत्मो आहे अॼुकल्ह जेको रवाजी हले पियो मुल्लन वारो दावत ॾेई अचो मुल्लन खे दादा अॼु बाबा जो खत्मो आहे दावत ॾेई आयो 5 मुल्लन खे त आया आहिनि 40 ॼणा मरी वियो हाणे 5 माण्हुनि जी मानी ठाही 40 भलाऊं अची वेही रहियूं मस्जिद में असी वेठा ही न लायूं हाणे 40 ॼणा वेठा कुरान पढ़नि हलो व्याज जी निभागो मरी जेको हरामी वियो न व्याजी राशि
इधर राशि ऑफिसर मर रिश्वत वठंदा आहिनि पोइ रिश्वत खे हलाल करण जे लाइ पोइ वरी मुल्लनि जी दावत कंदा रिश्वत में 5 करोड़ मिलिया आहिनि हलाल कीअं करियो पोइ 5 मौलवी अहिड़ा अछिन ॾाढी नारायण खे था महिरबानी मुंहिंजे तॾहिं ते अचो मूंखे आलमनि सां ॾाढी मोहबत आहे आलमनि सां ॾाढो प्यारु आहे जो ईसो मोली गुल फलाणा तेरा सभु आया हलवा कस्टर्ड यखनियूं पुलाव कुकड़ खाई अला वाह वीर वॾेरे रमो जो ख़ैरु कढी ॾाढो सुठो माण्हू आहे आलमनि जी वॾी इज़त कई अड़े होॾा हराजी सॼी रिश्वत अवांखे खारां कढी इहे सभु व्याज जा पैसा हुआ रिश्वत जा पैसा इहो अटकलूं कंदा आहिनि हराम खे हलाल करण जे लाइ